दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था जमाल अबड़े साहब जिन जी कहाणी बदतमीज़। मां मैजिस्ट्रेट आहियां, पैसे वारो आहियां, मच्छी मानी वारो ऐं कुझु हलंदी पुॼंदी वारो। मुंहिंजी धीअ बीमार थी पई, सिज पए लथो, भॼंदो डॉक्टर ॾे वियुसि। डॉक्टर साहब जी कमाई जी सीज़न हुई, खुतो न थी पुॻो, निड़ में गुंज चिड़ियो चिड़ियो थी वियो। मरीज़ पुछ पुछ ते ही धड़कन ॾियण ते मूंखे ॾिसी मुश्कियो, अचो साईं, दिलदारी ॾेई चयईं, इजो था हलूं। तकड़ कान हुई, वेही रहियुसि। चयोमांसि, भली कमु मोकिलाए वठि। हिकु ढगे गाॾी चीकट करे अची बीठी। पलाल जे तीलनि ते खुथल ऐं ॻरीअ रिलीअ में बीमार बीणो थियो पियो हो। जोणस टेक ॾेई वठी आयसि। अधड़ोट उमिरि जो खॾूं पइजी वयूं हुअसि। उतर पए लॻो, पर हिन जी कमीज़ के बीड़ा कोन हुआ। मांस कोरियल पासीरियूं, मथां इंसानी चमड़ो, सीअ जो बचाव, अलाह साईं जी इनायत जो खुलियल इज़हार। ॾाढी लोच पोच हुअसि, ज़बान तारूअ सां पई लॻसि। डॉक्टर साहब बाहि। डॉक्टर बि डांस कुझु ध्यानु ॾिनो, सोडा पी। माईअ मुड़ुस ॾांहुं ॾिठो, मुड़ुस ज़ाल ॾांहुं। घणो ई कुझु उन घड़ीअ में नज़रुनि सां ॻाल्हायऊं। माईअ खे जीअं न को सखावत जो ग़लबो अची वञे। डॉक्टर मिठी सोडा पीए? डॉक्टर हो कम में रुधल चयईं, हाओ। माईअ पंहिंजे वॾे गघे जे नंढड़े खीसे मां 2-3 आना कढी तिरीअ में झलिया। मरीज़ कुंड में ड्रथो पियो हो। अणभी ॾारी, अणभा वार, अखियूं पीठल, वहशत भरियल मुंहं जी रोई दुआटियल, ॼण त हयातीअ हथ पेर हणी दंग कयो हो। मौत जे हॾाइनि पिंजनि जा थधा चंबा ॼण त वधंदा वॾा थींदा हिन जे कमज़ोर जिस्म खे वकोड़ींदा निपोड़ींदा थी विया। संदसि नंढड़ो पुटु रेड़ियूं पाईंदो सिधो अची थी नक खां झलियाईंसि। माणस खणी थी परे कयुसि। डॉक्टर संदसि पेट खे लोहाड़ींदे चयो, छा थियो आहे? 10 ॾींहं थियो आहे, हियां में चप चॿाड़ींदे मुठी बकोड़ींदे इंतिहाई ईज़ाह जो इज़हार कंदे मरीज़ चयो, अहिड़ी का दवा ॾे, हियां ठरी पवे। सुई हणा? डॉक्टर वापारी अंदाज़ में चयो, 4 रुपया लॻंदा। बीमार ऐं संदसि ज़ाल वरी हिक ॿिए खे ॾिठो। ॿई चुप रहिया। डॉक्टर खे जवाबु मिली वियो। नुस्ख़ो लिखणु शुरू कयईं। ऐनक जे मथां निहारींदे पुछियईं, घणनि ॾींहंनि जी दवा खपे? 7 ॾींहंनि जी कयां? डॉक्टर गघे वारे नंढड़े खीसे जी ॿाड़ाई चङी तरह ताड़े वियो हो। 4 ॾींहंनि जी करेंसि, मरीज़ पाण चयो। डॉक्टर नुस्खे ते कुझु तिरकियो ऐं कंपाउंडर ॾांहुं उमाणियईं। माईअ दवा वरिती, पैसा ॻणे वरी ॻणियईं। खुलियल हथ खणी कंपाउंडर ॾांहुं कयईं। ज़रे घटि अढ़ाई पैसा मेड़े वयुसि। माईअ जे मुंहं ते एतिराज़, पोइ मिंथ ऐं आख़िर में रोअण जहिड़ा अहञाण अची विया। सुई न लॻी त पोइ बि? डॉक्टर खाए छा? खीर, किशमिश, नारंगीअ जी रस। माई वेचारी चुप थी वई। डॉक्टर भतु खाए? डॉक्टर बाहि थी वियो। जेकी वणी सो खाए, तव्हां न मुड़ंदव। मरे त मरे, पर भतु ज़रूरु खाओ। माईअ मुड़ुस खे टहक ॾिनी। सहकंदो किंझंदो वञी पलाल ते किरियो। सुई कान लॻी ऐं खाइण लाइ कंगणीअ जा दाणा पाणीअ में टिचकंदा नज़र आया। गाॾी चीकट कंदे रवानी थी। मिठी सोडा ऐं नारंगी जी रस खां परे माईअ जो सरताज, अभम जो पीउ, हिन नंढड़े निज़ाम शमसीअ जो मर्कज़ ऊंदहि में ग़ाइब थींदो वियो। डॉक्टर मूंसां गॾिजी हलियो। नंढड़ीअ खे तपासियईं। अधु मुनो कलाकु वेठो, सुई हयाईं, दवाऊं ॾिनई, दवाऊं लिखियईं ऐं पोइ ॿाहिरि निकितो। मां सणसि गॾिजी टांगे ताईं आयुसि। 10 रुपयनि जो नोट खणी हथ में ॾिनोमांसि। खिली वापसि कयईं, वाह साहब, मां अहिड़ो बदतमीज़ आहियां? टांगो रवानो थी वियो। फीथा फिरंदा विया। सुंभनि जी टाप टाप, टांगे जी खड़खड़ ऐं बैल गाॾीअ जा चीकट मिली हिकु थी विया। बदतमीज़।